गुम थियल माण्हुनि जा 2302 केस इल्तवा हेठि गुम थियल माण्हुनि बाबति चूंडियल कमीशन जी माबारकराई रिपोर्ट सुप्रीम कोर्ट में जमा। रिपोर्ट मूजिब कमीशन मार्च 2024 में 33 केस मोकिलाया। मार्च में 27 गुम थियल माण्हुनि जो पतो लगायो। 18 माण्हू घरनि ताईं वापसि पहुता। पतो लगायल 8 ॼणा मुख़्तलिफ़ जेलनि ऐं हिकु ॼणो हिरासती मर्कज़ में आहे। कमीशन के मार्च में जबरी गुमशुदगी जा 18 नवां केस मिलिया। गुम थियल माण्हुनि जा 2302 केस इल्तवा हेठि आहिनि। लाहौर हाई कोर्ट के जज जस्टिस अली बाकिर के भी शकी खत मिलो। हाई कोर्ट के जजिस के मिलियल खतन जो अंग 6 थी वो। शकी खत CTD हवाले किया वो। CTD इख्तियारन मूजिब सुप्रीम कोर्ट और हाई कोर्ट के जजिस के उमाड़ियल खत में जहर मिलो है। खतन में मिलियल पाउडर में 10% आर्सेनिक की मौजूदगी जो इंकशाफ हो है। माहिरन मुताबिक आर्सेनिक के 70% का मिकदार इंतहाई खतरनाक होंदो है। उनके सूंघण से इंसानी उज़वा सख्त मुतासर थींदा आहिनि। CTD सैटेलाइट टाउन के डिविजनल पोस्ट जा CCTV फुटेजेस भी हासिल करे वरता। वडे वजीर मादली शाह से सामूंडी फौज के सरबराह की मुलाकात। नेवल चीफ एडमिरल नवीद अशरफ वडे वजीर के उहदो संभालण ते मुबारकबाद ॾिनी। मुलाकात में पेशवारनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾेबट कई वई। सिंध सरकार पारा ईद का पोए ट्रांसपोर्ट की नई रिथाबंदी जो ऐलान। सूबाई वजीर शहर के लना मेमूर जो चवण है तो ईद का पोए कराची में औरत लाइ पिंक बस सर्विस जो बियो मरहलो शुरू किया वो। इलेक्ट्रिक बसन जा नवा रूट शुरू किया वेंदा। मीरपुर खास में पीपल्स बस सर्विस शुरू कई वेंदी। BRT और रेड लाइन के गंढण लाइ मुफ्त शटर सर्विस शुरू कई वेंदी। दौड़ भरसा जमालशाह रोड ते मुबैना पुलिस मुकाबलो। 2 फोरू मारण की दावा। पुलिस चवंदा है तो गरीब पीर वट गश्त दौरान फोरन से मुकाबलो थी पियो। फायरिंग की ॾेबट में 2 ॾुहारी मारिजी विया। ॿिन्ही जा लाश अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। संदन सुञाणप नाहे थी सघे। बदीन में लाड़काने वासन औरत के तशद्दुद करे कत्ल करण बाद लाश बुझ गो में दफनाइण जो इंकशाफ। अन्ना उनड़ जे फोत थियण खां अॻु बयान जी वीडियो वायरल। खादिम उनड़ 7 महीननि ताईं ज़्यादती ऐं तशद्दुद जो निशानो बणाईंदो रहियो। औरत जो बयान SSP बदीन शिराज नज़ीर चयो आहे त वाक़े बाबति कोर्ट खे ख़त लिखी फोतड़ औरत जी क़बर कुशाई बाद मेडिकल करायो वेंदो। मीरपुर माथे भरसा नारी जे मुबैना तुरकबा जे इतलात में हथियारबंदनि जे घर ते का 3 औरतूं अगवा। वोटर्स मोहम्मद महरमा मर बिरादरी जे नारी सुगरा महर मुबैना तुरकबा थी वई। मर बिरादरी जा हथियारबंद जमशेद शेख जे घर ते का करे 3 औरतुनि खे अगवा करे विया। पुलिस मूजिब सुगरा महर जे अगवा पारे वाक़े तां तकरार शुरू थियो, जंहिं बाद 3 औरतुनि जे अगवा पारो वाक़ियो पेश आयो आहे। पन्ने आकिल में औरत धी समेत अगवा थियण जो इंकशाफ। एडिशनल सेशन जज पन्नो आकिल जी अदालत सांखी पुलिस के केस दाख़िल करण जो हुक्म ॾेई छॾियो। दरख़्वास्त गुज़र अली हसन लगारी मूजिब हू कुछ महीना अॻु ज़ाल सुधरा ऐं धी अलीज़ा खे मोटरसाइकिल ते दवा लाइ वठी वियो। वापसीअ ते हू पेट्रोल भराइण वियो त ज़ाल ऐं धी गुम थी विया। कुछ वक़्त पहिरियां ज़ाल फ़ोन करे चयो त हूअ धीअ समेत कोर्ट ॾीजी में जवाबदार वटकेर बणियल आहे।